वेलकम बैक नाज़रीन। हिन वक्त सिंध जी जेकी नए माली साल जी बजट आहे 2024 खां 25 जी बजट जंहिंजो काथो 30 खरब 53 अरब रुपया आहे, उहा अॼु पंहिंजो सूबाई असेंबली में वॾे वज़ीर मुराद अली शाह नए माली साल जी बजट पेश करे छॾी आहे। सो शुरूआती असीं डिस्कस कयो पई ऐं तव्हांखे ॾसींदा हलियासीं त पघारूं केतिरियूं वधियूं आहिनि, सिहत तालीम आबपाशी खाते जे लाइ केतिरी रक़म रखी वई आहे। अॻिते वधूं था कुझु ॿियनि खातनि जे लाइ या जेके मेजर इनिशिएटिव्स खयां विया आहिनि। जीअं त सिंध हुकूमत 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फराहम बि कंदी। इहो बि अॼु बजट जी स्पीच दौरान सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अनाउंस करे छॾियो, ॻाल्हि करे छॾी। उन खां अलावा यूनिवर्सिटी बोर्ड जी बि केतिरी वधी आहे या ओवरऑल हिन में ॿिया बि कुझु खाता तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं पिया त केतिरी वधी आहे या उन खां बजट जेको आहे उहा केतिरी रक़म रखी वई आहे। ऐं गॾोगॾु सिंध जी आमदनी जो काथो बि अॼु जॾहिं वॾा वज़ीर ॿुधाइनि पिया त उहो 661 अरब रुपया आहे। ऐं इन खां अलावा सिंध हायर एजुकेशन जी जेकर असीं ॻाल्हि कयूं बजट जी त उन लाइ 30 अरब 60 करोड़ रुपया जेकी रक़म आहे उहा रखी वई आहे। ऐं पेट्रोल पंप्स ते टैक्स 5000 खां वधाए 20,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। सो बहरहाल वॾी ड्रिघी लिस्ट आहे, आहिस्ता आहिस्ता हुनखे डिस्कस कयूं पिया, पर पंहिंजे तजिया निगारनि जी तरफ़ बि वधूं पिया। मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब मौजूद आहिनि वीडियो लिंक जे ज़रिए। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द ट्रांसमिशन। सिंध जे नई माली साल जो बजट आख़िरकार अनाउंस थी वियो आहे। काफ़ी इंपॉर्टेंट शयूं आहिनि, वॾनि ऑफिसर्स जी पघार न वधी आहे, एतिरी न वधी आहे ॿियनि पंहिंजो नंढनि मुलाज़िमनि या नंढनि ऑफिसर्स जे मुक़ाबले में। सो ओवरऑल कीअं तव्हांखे बजट नज़र आयो पए? ॾिसो, ये प्रोविंशियल बजट आहिनि, मां काफ़ी उम्मीद हुई त मुलाज़िमनि खे घटि में घटि 25% जो रिलीफ ज़रूर मिलंदो ऐं उहो मिलियो आहे। जेके ब्राक ग्रेड आहिनि उन्हनि खे घटि, बाक़ी 17 ग्रेड ताईं, शायदि 16 ग्रेड ताईं हिननि 25% जी 25% ऐलान कयो आहे, विच इज़ फाइन गुड। पर इशून में थोरो इहो थी वियो आहे त हिन में जेके जिन जी पघार 1 लख रुपए खां मथे आहे हुनखे थोरो टैक्स पवंदो, टैक्स टीणो पवंदो। माना जिन जो टैक्स 1000 रुपयो ताईं जंहिं ॾिनो पियो उनखे हाणे 3000 रुपया टैक्स ॾियणो। बिल्कुलु। पर ओवरऑल उन्हनि जी पघार में 10,000 खनि इज़ाफ़ो थींदो। टेक होम जेको आहे एडिशनल 10 खां 12,000 रुपया उन्हनि खे मिलंदा। त ओवरऑल त मुलाज़िमनि खे बहितर इहो पैकेज आहे उन्हनि जे लाइ, सरकारी मुलाज़िमनि जे लाइ। पर ज़ाहिर पेंशन में बि इज़ाफ़ो थियो आहे, उन ते बि टैक्स लॻण जो इम्कान आहे, पर मजबूरी तौर ते मुलाज़िमनि खे सुठो हिन में रिलीफ मिलंदो। ईअं ई जेके ॿिया मुलाज़िम आहिनि जंहिंजा वधीक जेके नेक्स्ट स्लैब में हलिया विया आहिनि इनकम टैक्स से, उन्हनि खे इहो ख़र्च भरणो पवंदो ऐं टैक्स जेको आहे उन्हनि खे डबल ॾियणो पवंदो। पर उन्हनि जी पघार डेफिनेटली टेक होम जेका आहे इन रियल टर्म्स, इन मॉनेटरी टर्म्स उन्हनि खे वधियल मिलंदी। इहो बेसिकली जेको असांजा सरकारी मुलाज़िम उन्हनि खे रिलीफ न मिलियो आहे। मजबूरी तौर ते सिंध जी जेका हीअ बजट आहे, मां हिनखे काफ़ी प्रोग्रेसिव बजट इन करे सम्झां थो त हिन में तव्हां ॾिठो त 969 बिलियन रुपीज़ जो डेवलपमेंट बजट आयो आहे। पाकिस्तान जी तारीख़ जो कंहिं बि सूबे जो सभिनी खां वॾो बजट आहे डेवलपमेंट, पाकिस्तान जी तारीख़ जो। हिन दफ़े पंजाब पंहिंजी जेका बजट आहे डेवलपमेंट जी, मूं तव्हांखे कल प्रोग्राम में ॿुधाए छॾियो हो त सिंध हिन खां सरपास करे सघे थो या वेझो टच कंदो आहे, सरपास कंदो आहे। अॼु सिंध जी जेका 969 बिलियन जी ओवरऑल डेवलपमेंट फंडिंग आई आहे, डेवलपमेंट बजट जेका आई आहे उहा पंजाब जे हेठि, पंजाब जे 842 अरब रुपया आहे, सिंध जी 969 आई आहे। तो तव्हां सम्झी सघो था त इहो पाकिस्तान में रेयर थियो आहे, फर्स्ट टाइम थी रहियो आहे त पंजाब खां बजट कंहिं साल में डेवलपमेंट बजट वधीक आई आहे। ॿी सुठी ॻाल्हि बजट में इहा आहे त नई स्कीम का ॾिनी वई आहे ऐं सभु स्कीमूं पुराणी थींदियूं। 900 अरब रुपया 969 ते जॾहिं लॻंदा त इन सां काफ़ी डेवलपमेंट जो हिकिड़ो पैराडाइम शिफ्ट थींदो सिंध में। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका ख़र्चो करण जी कैपेसिटी आहे उहा एतिरी आहे कोन। असांजी डेवलपमेंट बजट जो ख़र्च करण जी कैपेसिटी आहे 60% खां मथे कोन्हे। तंहिंजे करे 60% बि असां जेकॾहिं ख़र्च करे वञूं था, असां अज्यूम कयूं था त 969 जो बजट जेको आहे असां 60% अज्यूम कयूं था त असां 550 अरब रुपया लॻभॻि ख़र्च करे वेंदासीं, 550-600 अरब रुपए ताईं। ऐं उन सां हिकिड़ी सिंध में ठीकु ठाक डेवलपमेंट एक्टिविटी मुख़्तलिफ़ स्कीमनि जी जनरेट थींदी ऐं उन्हनि सां इनडायरेक्टली आवाम खे फ़ाइदो पवंदो जॾहिं स्कीमूं काफ़ी सारियूं मुकमल थींदियूं। इहो खे ॾिसणो आहे त डेवलपमेंट बजट जी फंडिंग ऐं इन जी स्कीमनि जी रिलीज़ ऐं इन्हनि जी ख़र्चो कीअं थिए थो इहो ॾिसणो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हिन बजट में डेवलपमेंट में जेके डायरेक्ट माण्हुनि खे रिलीफ लाइ स्कीमूं ॾिनियूं आहिनि उहे बि काफ़ी आहिनि। उहे बि मूंखे नज़र अचनि थियूं। हारी कार्ड खे बि तव्हां एज़ अ रिलीफ स्कीम ॾिसो पिया या इन खां अलावा जेके ॿिया डिफरेंटली एबल्ड जे लाइ बि पैसा या रक़म मख़्तस कई वई आहे, डू यू थिंक दैट इज गोइंग टू बी अ बिग रिलीफ फॉर देम?
जी बिल्कुल। जेका बि डेवलपमेंट फंडिंग या जेका बि मुल्क जी बजट जॾहिं डायरेक्ट आम माण्हू खे मिले उन मां जेका उनजी फंडिंग आहे त माण्हुनि खे सम्झा थो उहो बहितर आहे। बाक़ी सॼी इनडायरेक्ट आहे। समूरियूं सही स्कीमूं इनडायरेक्ट हूंदियूं आहिनि, हुनमें ठेकेदारनि खे ऐं हुननि जे पार्टनर्स खे फ़ाइदो थींदो आहे ऐं ब्यूरोक्रेसी खे इंडिविजुअली जेके हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे असांजे सिस्टम में 30 खां 40% ताईं कमीशन हले थी, उन्हनि खे डायरेक्ट उहे बेनिफिशियरी हूंदा आहिनि। पर उहो जॾहिं स्कीम कंप्लीट थींदी आहे त पोइ लोकल माण्हुनि खे, आम माण्हू खे फ़ाइदो थींदो आहे। पर हिन सेंस में मां ॾिसां थो त जेके डायरेक्ट फंडिंग थी आहे, छा तो सोलर वारी ओके स्कीम आहे उहा जेतोणीक 5 साल में पूरी ठीक थींदी ठीक मोहसिन साहब त तव्हां 5 सां अरब गॾु रुपया। ई रहो। असांखे डॉक्टर अयूब महर जेके इकोनॉमी एक्सपर्ट आहिनि उन्हनि बि जॉइन कयो आहे, उन्हनि खां बि पुछी वठूं था त एज़ एन एक्सपर्ट हू अॼु सिंध जे नए माली साल जे बजट खे कीअं ऑब्जर्व कनि पिया। अस्सलाम वालेकुम डॉक्टर अयूब, बहुत शुक्रिया आपके कीमती वक्त का। और आज सिंध के नए माली साल की बजट पेश कर दी गई है और ये 30 खरब 30 खरब ऐं 53 अरब रुपयनि ते मुश्तमिल आहे, ॿधल आहे। सो तव्हांजो छा ख़्याल आहे, केतिरी आइडिया लॻे पई, कितनी आइडिया लग रही है आपको ये बजट? बजट इस लिहाज से मैं इसको आइडियल समझूंगा कि 2-3 चीजें हमेशा से जो है प्रोविंशियल बजट में हम ऑब्जर्व करते हैं, वो देखने में आती हैं कि पहले तो ये जितने भी हमारे चारों सूबे हैं उनका जो मेजर सब्जेक्ट होता है, मेजर जो एक्सपेंडिचर होते हैं, वो हेल्थ और एजुकेशन और वेलफेयर ओरिएंटेड जो प्रोग्राम होते हैं, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है, जाहिर है उनको उनके ऊपर वो कंडीशन नहीं आती जो IMF की कंडीशन है या डिफेंस एक्सपेंडिचर्स है, तो मेन इनके हेड ये होते हैं। लेकिन विद इन द हेड भी अगर देखें तो एक हिस्ट्री में गुज़िश्ता 4-5 साल से अगर आप बजट उठा के देखें तो सिंध में प्रायोरिटी जो दी जाती रही है वो हेल्थ सेक्टर को प्रायोरिटी दी जाती रही है। अच्छा, उसकी बहुत सारे रीजंस हैं, कोई एक रीजन नहीं बनता उसका। एक रीजन तो ये है कि दूसरे सूबों ने जब अडॉप्ट कर लिया था हेल्थ कार्ड प्रोग्राम, तो सिंध का मौक़िफ़ जो उस वक्त से सामने आता रहा कि हेल्थ जो है वो गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी है। कार्ड दे करके इंश्योरेंस कंपनी को पेमेंट करके हम ये नहीं कह सकते कि हम जो पब्लिक सेक्टर हॉस्पिटल्स हैं उनमें फैसिलिटीज प्रोवाइड नहीं कर सकते। ये एक इनका मौक़िफ़ था। मैं इस बहस में नहीं जा रहा कि ये मौक़िफ़ सही है या गलत है, लेकिन इस मौक़िफ़ के तहत हेल्थ एक्सपेंडिचर हमेशा से फोकस रहा है सिंध गवर्नमेंट का। तो अच्छा, उसके बाद अभी देखेंगे तो अभी भी उसमें आपको लेकिन सबसे ज्यादा जो बजट है, जैसे आपने भी फरमाया कि सबसे ज्यादा तालीम और सेहत पे फोकस किया जाता है, तो इस बार भी तालीम के लिए जो रकम अख्तस की गई है वो आप समझ रहे हैं कि इनफ है? 519 अरब रुपए रखे गए हैं। देखिए हाँ, उसमें जी उसमें थोड़ा सा मुझे एक अभी अब मौजूदा बजट में थोड़ी सी रिजर्वेशन है। की वजह है आपने फेडरल देख लिया होगा, फेडरल बजट में इस मरतबा जो हायर एजुकेशन का बजट था वो आधे से भी ज्यादा यानी 60% के करीब कट कर दिया गया है। और उसमें जो रीजन बताई गई थी वो रीजन ये बताई गई क्योंकि हायर एजुकेशन जो है अब ये सब्जेक्ट टू प्रोविंशियल सब्जेक्ट है, किसी के बजट भी कम कर दिया है। अब अक्सर हाँ बजट कम होता है, यूनिवर्सिटीज ने तो है ना, यूनिवर्सिटीज बंद तो नहीं होनी, यूनिवर्सिटीज ने तो बल्कि ग्रो कर रहे हैं, डेवलपमेंट होनी है वहां पे। तो उसकी जो कंपनसेशन है, क्योंकि यूनिवर्सिटीज का जो बजट रखा गया है वो का जो बजट है उसमें लगभग का उसमें यूनिवर्सिटी से रिलेटेड है, जो डायरेक्टली यूनिवर्सिटीज में कंज्यूम होगा। वो इस लिहाज से थोड़ा है कि पहले फेडरल से भी ग्रांट आती थी। लास्ट ईयर फेडरल का 65 बिलियन का बजट था, जो इस मरतबा 25 बिलियन है करंट बजट। तो जब फेडरल में कट किया गया है और ये कह गया कि ये प्रोविंशियल सब्जेक्ट है, तो उसकी कंपनसेशन यहाँ एक नजर आनी चाहिए थी। वो अभी इस बजट में, इस डॉक्यूमेंट में वो बजट कोई ऐसी चैलेंजिंग चीज भी आपको नजर आ रही है पूरे बजट का जब आप मुआयना कर रहे हैं? डू यू थिंक सो कि क्या कौन सा बड़ा चैलेंज आपको नजर आ रहा है सिंध सरकार के लिए इस बजट को कंसिडर करते हुए? देखिए, सिंध सरकार के लिए हमेशा से एक चैलेंज रहा है और वो मैं काफी उसको मैं हाईलाइट करता हूँ। देखिए, सिंध की जब हम बात करते हैं तो उसमें हेल्थ और एजुकेशन पे ठीक है ये फोकस कर रहे हैं, लेकिन एक है लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल, उस पे सिंध को उसके लिए भी रकम मखसूस कर दी गई है। जी जी। दूसरा ये कि सिंध देखें, सिंध इंडस्ट्रियलाइज्ड एरिया है, सिंध के पास सबसे बड़ा इंडस्ट्रियलाइज्ड एरिया पाकिस्तान का है। और एक प्रैक्टिस होती है दुनिया भर में, एक तरीकाकार होता है कि ये जो मेगा सिटीज होती है ना, इंडस्ट्रियल सिटीज या फाइनेंशियल हब, क्योंकि इस पे पूरे मुल्क के लोग आते हैं, बेनिफिट भी पूरे मुल्क को जाता है। तो इस तरह के मेगा सिटीज के लिए सेंट्रल या फेडरल गवर्नमेंट जो भी सिस्टम हो, बाद कंट्रीज में सेंट्रल गवर्नमेंट होती है, बाद में फेडरल गवर्नमेंट होती है, वो मेगा सिटीज के लिए अलहदा से फंड ट्रांसफर किया करती है। ये एक प्रैक्टिस है, नॉर्मल प्रैक्टिस है, ये पूरी दुनिया में होती है।
तो यहाँ ये है कि वो अगर सिंध गवर्नमेंट बात करती है कराची को इतना बजट दिया है, वो सफिशिएंट नहीं होता, कभी भी सफिशिएंट नहीं होता, क्योंकि यहाँ बहुत काम करने वाला है बड़े शहरों में जो इंडस्ट्रियलाइज सिटी हैं, जो पूरे पाकिस्तान को चलाते हैं, जो इंडस्ट्रियल हब हैं। तो वहाँ वो एक चैलेंज है, आज भी सिंध गवर्नमेंट के लिए चैलेंज है। ये बड़े मेगा सिटीज जो हैं, एक प्रोविंस किसी दुनिया में, अमेरिका यूके में भी ऐसा है कि एक सूबा उस इन शहरों को मैनेज नहीं करता। अच्छा, लेकिन ये चाइना में देखें, चाइना में फेडरल गवर्नमेंट ये बड़ा फायदा नहीं पहुंचने वाला अगर हम मखसूस तौर पे कराची के शहरियों के लिए भी बात करें कि आने वाले इस माली साल में 5 लाख घरों को मुफ्त शमसी तवानाई भी दी जा रही है? नहीं देखें, जो बेनिफिट है वो मैं एडमिट कर लिया, मैंने बता दिया। मेरा कहना यह है इनसफिशिएंट है, मजीद फंड चाहिए और उस फंड के लिए हमें स्पेस क्रिएट करनी होगी। बहुत सारे काम है अभी करने वाले, डेवलपमेंट से रिलेटेड भी और नॉन डेवलपमेंट से रिलेटेड भी। यहाँ सबसे बड़ी लेबर क्लास यहाँ रहती है। डॉक्टर अयूब, आप हमारे साथ ही रहिएगा। जो आपने बड़ी इंपॉर्टेंट बात की यूनिवर्सिटीज और बोर्ड्स के लिए जो बजट रखा गया है, या उसके अलावा HEC की आपने बात की, मोहसिन साहब, डू यू एग्री विद डॉक्टर अयूब तो मुझे कुछ अंदा तमाम घट बजट उनके यो नजर अचे पियो फॉर यूनिवर्सिटीज ऐं ख़ासि करे हैक जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त? इहो क्राइसिस आहे, 30 बिलियन रुपीस यूनिवर्सिटीज लाइ रखिया विया आहिनि। इहो थोरो फेडरल गवर्नमेंट जो ऐं सिंध गवर्नमेंट जो, बल्कि तमामु समूरनि सूबाई गवर्नमेंट जो क्राइसिस हले पियो, जंहिंमें फेडरल गवर्नमेंट इनकार कयो आहे पंहिंजी सूबनि जी यूनिवर्सिटीज़ खे, जेके चार्टर्ड यूनिवर्सिटीज़ आहिनि सूबनि सां, उन्हनि खे पैसा ॾियण खां। पर सिंध गवर्नमेंट हुन जे लाइ 30 बिलियन जी फंडिंग रखी आहे। इहो थोरो क्राइसिस थींदो ऐं एतिरा पैसा न आहिनि रखिया विया यूनिवर्सिटीज़ जी फंक्शनिंग लाइ, ऑपरेशन लाइ। उनजो सबबु इहो आहे त उनजा 2-3 सबब आहिनि। हिकिड़ो त ॾाढा सूबनि खे यूनिवर्सिटीज़ खे हलाइणो आहे ऐं हायर एजुकेशन जेको आहे उहो सूबाई सब्जेक्ट थी चुको हो, पर CCI में ऐं इहो NFC में बि तय कयो वियो हो पोइ में त हायर एजुकेशन कमीशन जी फंडिंग जेका आहे उहा फेडरल गवर्नमेंट जारी रखंदी। तंहिंजे करे उतां CCI जे फ़ैसिले खे बि थोरो डेविएट फेडरल गवर्नमेंट कयो आहे। पर इहो लॻे थो, मूंखे जेको लॻे पियो त इहो सूबनि ऐं फेडरल गवर्नमेंट जे विच में हिकिड़ो पैक्ट थियो आहे, जंहिंमें हायर एजुकेशन कमीशन जी फंडिंग खे हाणे सूबा पाण खणंदा ऐं उन ते फंडिंग कंदा। त इहो टाइम लॻंदो, हिन में साल 2 साल लॻंदा आहिनि एडजस्ट थियण में। पर बहरहाल ही साल ऐं अॻियो साल, ही साल घटि में घटि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि हायर एजुकेशन कमीशन जूं सिंध में, जेके चार्टर्ड आहिनि सिंध गवर्नमेंट सां, उन्हनि जे लाइ प्रॉब्लम मूंखे नज़र अचनि पिया। फाइनेंशियल प्रॉब्लम थींदा ऐं फंक्शनिंग थींदी त उन्हनि खे यूनिवर्सिटियुनि खे बि पंहिंजो जेको बेहतर करणो पवंदो, वर्किंग स्टाइल, फाइनेंशियल प्रॉब्लम्स जे नतीजे में छा हो पंहिंजो फीस स्ट्रक्चर वगैरह तमामु घणो वधाईंदा तव्हांखे नज़र अचनि पिया? जेकॾहिं थोरो क्विकली इन ते कमेंट करे। जी बिल्कुलु, फीस स्ट्रक्चर वधाईंदा ऐं फीस स्ट्रक्चर बिल्कुलु वधाईंदा, उन्हनि को ऑप्शन कोन्हे यूनिवर्सिटीज़ वटि। इशू इहो न आहे यूनिवर्सिटीज़ जो फीस स्ट्रक्चर जो, एडमिशन जो ऐं ग्रेजुएशन जो। इशू इहो आहे त जेके डेवलपमेंट ऐं रिसर्च प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि में मूंखे प्रॉब्लम नज़र अचे पियो। उहे शायदि अॻिते न हली सघंदा ऐं उते कट लॻंदा घणा। त तंहिं करे जेके यूनिवर्सिटीज़ में ख़ासि तौर ते प्रोफेशनल जेके टेक्निकल यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में जेका फंडिंग हूंदी आहे उहा घणे भाङे रिसर्च प्रोजेक्ट्स लाइ, स्कॉलरशिप्स लाइ हूंदी आहे। उहा स्कॉलरशिप त सिंध हायर एजुकेशन कमीशन जेका असांजी आहे उन काफ़ी बंदोबस्त कयल आहे। फेडरल गवर्नमेंट खां बि जेके स्कॉलरशिप हूंदियूं उहे घटि थींदियूं। त इहो स्कॉलरशिप ऐं रिसर्च जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि इन्हनि खे काफ़ी फंडिंग मिलंदी। हाणे वधि में वधि जेका फंडिंग यूनिवर्सिटियुनि खे मिलंदी, हिकिड़ा पंहिंजो हुनजो ख़र्चु ऐं जेको सूबाई हुकूमत उन्हनि ख़र्चु ॾींदी आहे, फेडरल गवर्नमेंट मां थोरो घणो ख़र्चु ईंदो, उहो रुगो हुनजो पघारूं अलाउंसिस पूरा थींदा सॼे स्टाफ जा, एकेडमिक स्टाफ ऐं जेको ॿियो स्टाफ आहे। त तंहिंजे करे आई सी ए क्राइसिस दिस ईयर फॉर ऑल यूनिवर्सिटीज़। पहिरियों भेरो 485 पुलिस स्टेशन जे लाइ बि मखसूस बजट रखी वई आहे। ही पहिरियों दफ़ो थियो आहे ऐं इहो उन्हनि खे तव्हां सम्झो पिया त पुलिस स्टेशन खे वॾी मदद फराहम करे सघे पई जेकॾहिं का रक़म रखी वई आहे उन्हनि जे लाइ? त जी 485 पुलिस स्टेशन ज़ारा ये सिलेक्टेड पुलिस स्टेशन हूंदा सॼी सिंध में ऐं उन्हनि खे पैसा ॾिना विया आहिनि। मां सम्झां थो द गुड इनिशिएटिव। उनजो सबबु इहो आहे त इन्हनि पुलिस स्टेशन खे पैसा मिलंदा न आहिनि। जेके पैसा अलाट थियल हूंदा आहिनि उहे सभु डिस्ट्रिक्ट पुलिस जेको आहे ऐं जेको हुते फाइनेंस हिननि जो सिस्टम आहे पुलिस जो, उहे सभु पैसा खणी वेंदा आहिनि। उहे हिननि खे SHOs खे पैसा डायरेक्टली न आहिनि, तमामु मामूली को मिलंदा आहिनि। अदरवाइज़ हिननि खे जेका रूटीन जी इन्वेस्टिगेशन आहे, पेट्रोल जो ख़र्चु आहे, ॿियूं शयूं आहिनि, उहे सभु थाणा पंहिंजे खीसे मां हलाईंदा आहिनि SHOs। तो हाणे हिननि खे जेकर फंडिंग मिले थी त सुठी ॻाल्हि आहे, पर हाणे मसइलो आहे त इहा फंडिंग जॾहिं SHOs खे डायरेक्ट SHO खे पुलिस स्टेशन खे मिलंदी त उनखे उहे कीअं हलाईंदा, कीअं ख़र्च कंदा, इन्हनि जो सॼो हिकिड़ो सिस्टम थियणु घुरिजे। इहो सॼो हिकिड़ो नओं फिनोमिना आहे जेको सिंध गवर्नमेंट अनाउंस कयो आहे, इंट्रोड्यूस कयो आहे। मां सम्झां थो सुठी ॻाल्हि आहे, इहो अॻिते हली बहितरीन में ईंदी, सिस्टम ठहंदा
थोरो जो अकाउंटेबिलिटी जो मैकेनिज्म सुठो हुजे त मां सम्झां थो जेका इन्वेस्टिगेशन आहे थाणनि जी उनमें काफ़ी बहितरी ईंदी ऐं उहो ख़र्च जेकॾहिं रुगो इन्वेस्टिगेशन ते ई कनि त जेको क्राइम रेट आहे ऐं उन ते अल्टीमेटली जो ब्रेक जो भी टाइम थी वियो आहे वधीक तव्हां सां सोलराइजेशन ते थोरो ॻाल्हि करणु चाहींदसि त ही मुफ़्त सोलर जेको कुझु घरनि खे मुफ़्त फराहम करण जी ॻाल्हि कई आहे ऐं डॉक्टर अयूब साहब जी महिरबानी त उहे असां सां गॾु मौजूदु हुया वधीक उन्हनि सां डिस्कशन थी वई पर टाइम जी बि कमी आहे नाज़रीन घटिताई आहे वधीक असीं अञा ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन बजट ते त सिंध सरकार लाइ कहिड़ा चैलेंजिस मौजूदु आहिनि जिन खातनि जी बजट वधी आहे पर जीअं असांजे एक्सपर्ट्स जो चवणु आहे त जेतिरो फ़ाइदो आहे उहो इनसफिशिएंट आहे त ही ॾाढी नोट करण वारी ॻाल्हि आहे पर वधीक हिन ते असीं ॻाल्हायूं था राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक नाज़रीन वेलकम बैक नाज़रीन सो वधी गुफ्तगू कयूं पिया त सिंध हुकूमत जॾहिं इलेक्शन्स थिया हुया उन टाइम खां वठी करे पंहिंजे मंशूर में बि हुननि इहा शइ ऐड कई हुई त 300 यूनिट्स ते मुफ़्त बिजली फराहम करण जी ॻाल्हि कनि पिया पर हाणे हुननि सोलराइज़ेशन ज़रिए बि बिजली खे मुफ़्त ॾियण जी ॻाल्हि कई आहे उहो कीअं त अॼु जॾहिं वॾा वज़ीर बजट पेश करे रहिया हुननि चयो त सिंध हुकूमत 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल्स फराहम करे रही आहे सो मुफ़्त सोलर पैनल्स लाइ 25 अरब रुपयनि जी बजट जेकी आहे उहा रखी वई आहे सो वधीक मोहसिन साहब लॻो मोहसिन साहब फ्री इलेक्ट्रिसिटी जी वरी ॻाल्हि कंदी रही आहे सिंध हुकूमत ऐं हाणे ही 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल्स फराहम करण वञनि पिया ऐं ॿिए तरफ़ हू 300 यूनिट ते मुफ़्त बिजली जी बि ॻाल्हि कनि पिया ही तव्हां सम्झो पिया त सुठो ऑल्टरनेटिव आहे या ही उन शइ खे कंपनसेट करे सघंदो भरे सघंदो जी मोहसिन साहब आवाज़ अचे पई मोहसिन साहब मुंहिंजो आवाज़ वञे थो जी कैन यू हियर मी प्लीज जी नाउ यू ऑडिबल जी सोलर पैनल जो ॾिसो इशू इहो आहे त सोलर पैनल 5 अरब रुपया त ख़ैर तमामु घटि आहिनि 5 अरब रुपया हाणे इहो चयो आहे त 5 सालनि लाइ 5 सालनि जे लाइ हाणे इहो थोरो कंफर्म थियो 5 अरब रुपया हिकिड़े साल लाइ आहिनि या 5 सालनि लाइ पर जेकॾहिं अज्यूम कयूं था त 5 अरब रुपया 25 ॿुधाए वियो आहे न ऐं ॿियो पाणी चवंदा त पोइ 5 हिकु साल जो ज़ाहिर थींदो त 5 बिलियन रुपीस पर एनम जेकॾहिं उहो ख़र्च कंदा त ॾिसणो इहो आहे त 5 अरब रुपयनि में केतिरनि माण्हुनि खे या बिजली फराहम थींदी उन्हनि माण्हुनि जो क्राइटेरिया छा हूंदो सिलेक्शन जो उहो कंहिंखे बिजली मिलंदी ऐं उहे माण्हू उहे सोलर यूज़ कंदा ऐं उनमें उनखे सेल न कंदा छाकाणि त इहो मसइलो आहे त माण्हू खे सोलर पैनल मिलंदा उहो अॻियां सेल करे छॾींदा पर हाणे त थोरो रेट सोलर पैनल जो आहे ई कोन पहिरीं महांगो त माण्हू सेल कंदा हुआ त हाणे जेकॾहिं सोलर पैनल पंहिंजा यूज़ कनि था त डेफिनेटली मां सम्झां थो उन्हनि खे सुठो फ़ाइदो मिलंदो ऐं इहे वॾे पैमाने ते जिन वटि बिजली न आहे उन्हनि जे लाइ मुंहिंजी राय आहे त जिन वटि बिजली न आहे उन्हनि खे सोलर पैनल ॾियणु खपनि बजाए जे जो अॻे ई जिन वटि बिजली जो कनेक्शन आहे उन्हनि खे सोलर पैनल मिलनि त इहो क्राइटेरिया साम्हूं अचनि त ख़बर पवे त कंहिंखे सोलर पैनल मिलनि था उन क्राइटेरिया छा आहे कंहिंखे मिलनि था हुनजी यूटिलाइज़ेशन बहितर थिए सरकार तरफ़ां सोलर पैनल ॾियणु सुठी ॻाल्हि आहे इहो थियणु खपे छाकाणि त अल्टीमेट जेको सोल्यूशन महांगी बिजली जो आहे उहो सोलर पैनल ई आहे मुंहिंजी नज़र में राय इहा आहे त बहितर इहो बि हो त जेकॾहिं सब्सिडाइज़ रेट्स ते ऐं तमामु घटि पैसनि ते जेकॾहिं माण्हुनि खे सोलर पैनल लोन जे तौर ते 2-3% ते 4% ते जेकॾहिं लोन जे तौर ते हिकिड़ी स्कीम आणनि हा ऐं उहो सिंध में मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि खे ॾिना त तव्हां असांखे 3-4% तव्हांखे वठंदासीं तव्हां सोलर पैनल जो सिस्टम असां खां वठो लोन ते त उहो मुंहिंजे ख़्याल में अञा हिकिड़ी बहितर स्कीम हुई हुनमें सिंध हुकूमत खे पैसा बि कुझु अर्न थियनि हा ऐं हीउ जेको बिजली जो क्राइसिस आहे महांगी बिजली जो क्राइसिस आहे हिन में मिडिल क्लास खे काफ़ी फ़ाइदो मिले हा छाकाणि त 30-40 हज़ार 50 हज़ार जो जेकॾहिं लोन मिली वञे ₹1 लख जो लोन मिली वञे त ₹1 लख में हिकिड़ो मुनासिब सोलर पैनल तव्हांखे मिली वेंदो तव्हां घर में लॻाए सघंदो घटि में घटि मंझंदि जे टाइम ते तव्हांजे बिजली जा मसइला काफ़ी हल थींदा उहो सिंध बैंक जे थ्रू जेकॾहिं राउट कनि हा त उहो वधीक बहितर ऑप्शन हो पर बहरहाल उहो साम्हूं फ़िलहाल न आयो फ़िलहाल सोलर पैनल ॾियण जो प्रोग्राम आहे त 5 अरब तमामु वॾो अमाउंट कोन्हे हिननि सोलर पैनल लाइ ॾिसणो त केतिरनि माण्हुनि खे जो फ़ाइदो मिले सही अच्छा मोहसिन साहब शहरनि खे साफ़ पाणी जी फराहमी लाइ 10 अरब रुपया रखिया विया आहिनि त शहरनि खे साफ़ पाणी ठीकु आहे हर साल रक़म हिकिड़ी रखी वेंदी आहे पर उन बावजूद बि सिंध जो हर शहर वॾा चैलेंजिस फेस करे रहियो आहे त ही रक़म कीअं पंहिंजो ही रखी वई आहे ऐं कीअं इन शइ खे ही फिल करे सघे पई तो 10 अरब रुपया त साफ़ पाणी जे लाइ कुझु बि न आहे काफ़ी स्कीमूं हली रहियूं आहिनि सिंध में जिते साफ़ पाणी नथो मिले शहरनि में का ख़बर कोन्हे का 10 अरब रुपया कुझु कोन्हनि सिंध में साफ़ पाणी लाइ सिंध में 90% माण्हू साफ़ पाणी नथा पी सघनि जेको स्टैंडर्ड आहे उन हिसाब सां 10% माण्हू पंहिंजनि पैसनि सां पाणी वठी पीअनि था
आरओ प्लांट जो सिस्टम सॼी सिंध में लॻल आहे, जेकर हिन खे रिवाइव कयो वञे ऐं बहितर तरीक़े सां ट्रांसपेरेंट तरीक़े सां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जेको सिंध गवर्नमेंट जो ख़ुदि फोटेब आहे ऐं हुनमें काफ़ी उन्हनि कामयाबी हासिल कई आहे, जेकॾहिं इहे 10 अरब रुपए जे थ्रू गॾु हुन सां कमु कनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू, त सिंध में इहो आरओ प्लांट जे थ्रू जेकर माण्हुनि खे पाणी ॾियनि, पीअण जो पाणी, साफ़ पाणी, उन सां छा थींदो त जेको इहो असां 90% माण्हू महरूम आहिनि पाणीअ खां, इहो घटि में घटि रेशो घटि थी अची 70 ते अची वेंदो, त 20% माण्हू वधी वेंदा सिंध में पाणी, साफ़ पाणी जी फराहमी जे लाइ। इन जे लाइ इहो मज़बूत निज़ाम ठाहिणो पवंदो। बाक़ी 10 अरब रुपया इहे पब्लिक हेल्थ खे मिलंदा, पब्लिक हेल्थ साॻियूं स्कीमूं ठाहींदी, उतां साफ़ पाणी असांखे मिलंदो कोन, पीअण जो साफ़ पाणी। डोमेस्टिक यूज़ लाइ, घर जे यूज़ लाइ त पाणी किथां किथां माण्हू बंदोबस्त करे वठंदा आहिनि, उहो अची वेंदो, साफ़ न हुजे तॾहिं ख़ैर आहे, पर पीअण जो साफ़ पाणी जेको आहे उहा हिकु शर्त आहे। मां सम्झां थो उन जे लाइ 10 अरब रुपया बिल्कुलु बि नाकाफ़ी आहिनि, इहे वधीक थियणु घुरिजनि। हा, इन सां को मसइलो हल कोन थींदो, इहो बेसिकली कॉस्मेटिक आहे मुंहिंजी नज़र। ठीक। अच्छा, 34.9 अरब रुपया गरीबनि जी मदद लाइ रखिया विया आहिनि, सो गरीबनि जी मदद मां छा मुराद आहे? इहो क्लियर न आहे। गरीबनि जी मदद जा कुझु प्रोजेक्ट हूंदा जेके पावर्टी सपोर्ट जे लाइ प्रोजेक्ट कुझु हलिया पिया अॻु में, जंहिंमें उन्हनि खे कुझु बिज़नेस कराइणा हुआ, जंहिंमें उन्हनि कुझु सपोर्ट करणी हुई, इहो थोरो कॉन्सेप्ट हो। पर हाणे गरीबनि जी मदद कीअं थींदी, इन जो थोरो डिटेल साम्हूं अचे त ख़बर पए। अदरवाइज़ गरीब कहिड़ा हूंदा, गरीब छा BSP वारा गरीब हूंदा, या उन्हनि जो डिटर्मिनेशन कीअं थींदी गरीब जी, गरीब कहिड़ो गरीब मतिलबु आहे, त इहो सभु कुझु शयूं अञा तय थियणियूं आहिनि। ऐं उन पैकेज में छा छा हूंदो, गरीब जी मदद कीअं कबी। ॾिसो, गरीब जी मदद राशन ॾियण त काफ़ी न आहे, दुरुस्त, उहो जेकॾहिं क्राइसिस में राशन ॾिजे थो त फाइन, उहो त ठीकु आहे कि डिजास्टर जे नतीजे में या कंहिं एपिडेमिक जे नतीजे में पैसा ॾिजनि था राशन जे लाइ, उहो ठीकु आहे। पर जेकॾहिं गरीब जी मदद को पैसा ॾियणा आहिनि ऐं उनजे नतीजे में उनखे सिर्फ़ु पैसा मिलणा आहिनि, त सपोर्ट ॾियणी आहे, त उनको थोरो तय करणो पवंदो कि सपोर्ट कहिड़ी क़िस्म जी आहे। मुंहिंजी राय में इहो अमाउंट तमामु ठीकु आहे, इनखे अञा बहितर थियणु खपे। पर 35 अरब रुपया जेकॾहिं गरीब माण्हुनि जी स्किल बिल्डिंग ते लॻाया वञनि, उन्हनि खे नंढनि लोन जी सूरत में ॾिना वञनि, पर उन स्किल डेवलप कई वञे ऐं उहे बिज़नेस उते शुरू कया वञे, त मां सम्झां थो त इहे 35 अरब रुपए सां काफ़ी हद ताईं कुझु न कुझु हिकिड़ो हरकत पैदा थी वेंदी पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम में, ऐं माण्हू जेके आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थियणु शुरू थी वेंदो, उन्हनि जी इनकम अचणु शुरू थी वेंदी। त मां सम्झां थो इहे 35 अरब रुपया जेकॾहिं स्किल डेवलपमेंट में माण्हुनि खे नंढनि बिज़नेस लाइ ॾिना वञनि, त इन सां काफ़ी फ़र्क़ु पई। सही। अच्छा, स्कॉलरशिप्स जो भी ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें उन्हनि जे लाइ बि ख़ैर काफ़ी रक़म रखी वई आहे, दैट इज़ 126 बिलियन मोहसिन साहब। ऐं ई मेजर इनिशिएटिव्स में कुझु ॻाल्हियूं उन्हनि जूं शामिल थियनि पियूं, जंहिंमें बेनज़ीर मज़दूर कार्ड बि आहे, ऐं उन खां अलावा बेनज़ीर विमेन एग्रीकल्चर वर्कर्स असिस्टेंस जे लाइ बि हिननि रक़म रखी आहे, दैट इज़ 500 मिलियन मोहसिन साहब। ज़राअत ते थोरो अची वञूं था, ऐं ख़ासि करे ही जेको बेनज़ीर विमेन एग्रीकल्चर वर्कर्स असिस्टेंस आहे, इनखे तव्हां कीअं ॾिसो पिया? ॾिसो, ओवरऑल जेका सोशल इन्वेस्टमेंट जेका आहे उनजे लाइ तक़रीबन 35 अरब रुपया रखिया विया आहिनि, जिन जी तव्हां सॼी ॻाल्हि कई आहे। हिन में इहे सभु प्रोजेक्ट अचनि था, हेल्थ कार्ड आहे, मज़दूरनि जे लाइ आरी कार्ड आहे, लेबर कार्ड आहे, ऐं हीअ जेके प्रोजेक्ट जिन जी तव्हां ॻाल्हि कई आहे, इहे प्रोजेक्ट में शामिल आहिनि। त मूं अॻु में अर्ज़ु कयो त जेके बि स्कीमूं डायरेक्ट माण्हुनि खे पैसा ॾियनि थियूं मुख़्तलिफ़ मदनि में ऐं उन्हनि जी अपलिफ्ट लाइ, मां सम्झां थो उहे बहितर आहिनि। इन जे इनडायरेक्ट स्कीमूं ॾिनियूं वञनि, हुन मां फ़ाइदो ॿियो माण्हू हासिल कंदा आहिनि, हेड ट्रिकल डाउन तमामु घटि थिए थो, ऐं उन्हनि ग़रीबनि खे फ़ाइदो ज़रूरु थिए थो। मज़दूर जी सूरत में, जॉब जी सूरत में, स्किल माण्हू खे जॉब मिले थी, मज़दूर खे जॉब मिले थी, ज़रूरु फ़ाइदो थिए थो। पर हीअ जेके पैसा डायरेक्ट माण्हुनि खे वञनि था, जो तमामु घणो फ़ाइदो आहे, इनखे वधि में वधि वधाइणु घुरिजे। सोशल इन्वेस्टमेंट, हेल्थ, एजुकेशन, हारी वुमेन एग्रीकल्चर जो तमामु सुठो प्रोग्राम आहे, इहो अॻिते हलंदो। अञा हिन ते सर्वे हले पियो, इहो सर्वे कंप्लीट थींदो त हिन में असांखे काफ़ी शयूं नज़र ईंदियूं, हिन ते वरी वॾो प्रोजेक्ट हिकिड़ो अचे पियो। इहे जेके डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स आहिनि, इहे फ़ाइदो ॾींदियूं, हर सूरत में फ़ाइदो ॾींदियूं। ऐं उन खां अलावा इहे जेके एग्रीकल्चर शोबे में, एग्रीकल्चर सेक्टर खे तमामु घणा डेवलपमेंट पैसा चैलेंज कहिड़ो तव्हांखे नज़र अचे पियो बजट खे वठी करे, आम माण्हू ते जेको बर्डन वारी ॻाल्हि थी वई आहे? लास्ट कमेंट कजो प्लीज़। इनमें ॾिसो, अञा को सिंध गवर्नमेंट खे त उनजो असर न आहे पवंदो। जेके बि इनिशिएटिव कया आहिनि, उन्हनि सेल्स टैक्स ऑन सर्विसेज जेको आहे 13% मां वधाए 15% कयो आहे, उनजो आम माण्हू सां एतिरो वास्तो कोन्हे। पर बहरहाल जेके सर्विसेज आहिनि उन ते थोरो फ़र्क़ु पवंदो, सिंध गवर्नमेंट खे पैसा सुठा मिलंदा। बाक़ी सिंध गवर्नमेंट जो को इनिशिएटिव नज़र कोन थो अचे जंहिंसां को महांगाई वधे ऐं पंहिंजो प्रॉब्लम माण्हुनि खे थिए, पेट्रोल छाकाणि सॼा फेडरल सब्जेक्ट्स आहिनि। पर हिन सां छा थींदो, जेके हिन डायरेक्ट स्कीमूं सिंध गवर्नमेंट इंट्रोड्यूस कयूं आहिनि, हिन सां छा थींदो, माण्हुनि खां सपोर्ट मिलंदी। उहा महांगाई जेकॾहिं थोरी घणी किथे थिए थी ऐं किथे हुननि खे शॉक मिले थो,
त उन में उहो कवर करे सघंदा 5,000 10,000 रुपया जेकॾहिं मिलनि था कंहिं न कंहिं सूरत में। इहे जेके वल्नरेबल ग्रुप्स आहिनि असांजा सिंध में, आरी मज़दूर ऐं ॿिया जेके डिसेबल्ड आहिनि ऐं ॿिया माण्हू आहिनि जिनखे हिन इनकम जो घटि आहे या इनकम आहे ई कोन, उन्हनि खे इहा सपोर्ट मिली वेंदी ऐं उन्हनि खे उन शॉक मां असां शॉक ऑब्जर्वर जे तौर ते उनखे असां शॉक एब्जॉर्बर जे तौर ते असां उनखे इस्तेमालु करे सघूं था। तंहिंजे करे मूंखे फ़िलहाल अहिड़ी का शइ नज़र नथी अचे जंहिंसां बाक़ी जेके सोशल सेक्टर जा 3 मेन सेक्टर आहिनि उहे हेल्थ, एजुकेशन ऐं पीअण जो पाणी आहे, सैनिटेशन आहे, इन जा इंडिकेटर बहितर थियणु घुरिजनि। जेतिरी बि फंडिंग रखी वई आहे तालीम जे शोबे लाइ 519 बिलियन रुपीस रखिया विया आहिनि, त इन जा जेकॾहिं इंडिकेटर्स असांखे बहितर मिलनि था, हींअर जेके इंडिकेटर्स आहिनि, लिटरेसी वधे थी, एनरोलमेंट वधे थी, माण्हुनि जी सिहत बहितर थिए थी ऐं पीअण जे पाणी ते रसाई बहितर थिए थी, त मां सम्झां थो इहा सुठी फंडिंग आहे। पर इन जा रिज़ल्ट ॾिसणा पवंदा जी, आउटकम छा मिले थो, ई शयूं जेके आहिनि कीअं इन्हनि ते अमल दरामद थिए थो ऐं कीअं हू एग्ज़ीक्यूट कराइनि था, इहो वॾो सवाल आहे। थैंक यू वेरी मच मोहसिन साहब फॉर योर टाइम। नाज़रीन, नाउ क्विकली कुझु मेजर इनिशिएटिव्स जेके अॼु जी बजट में हाईलाइट्स करे असीं उन्हनि खे चऊं त तव्हांजे वारो पेश कंदी हलां पई। ऐं शुरू में तव्हांखे ॿुधायोसीं त पघार केतिरी वधी आहे, सभ खां वधीक दिलचस्पी जंहिंमें आम अवाम रखंदी आहे बजट जॾहिं अनाउंस थींदी आहे, सिर्फ़ु टैक्स पेयर ते बजट इम्पैक्ट करे पई, पर ज़ाहिर आहे वॾे पैमाने ताईं जेको आम माण्हू आहे उनजी ज़िंदगी ते बि बजट वॾे पैमाने ताईं असर विझे पई। सो बेनज़ीर मज़दूर कार्ड आहे नाज़रीन, ऐं फ्री इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड कई वञे पई थ्रू सोलराइज़ेशन, ऐं टे तरफ़ साफ़ पाणी हर शहरी जे लाइ, उन जे लाइ बि रक़म मख़्तस कई वई आहे, रखी वई आहे। रमज़ान पैकेज आहे उन जे लाइ बि पैसा रखिया विया आहिनि, ऐं गॾोगॾु बेनज़ीर विमेन एग्रीकल्चर वर्कर्स जेके हुजनि थियूं उन्हनि जे लाइ बि रक़म रखी वई आहे। ॿियो स्टूडेंट्स जे लाइ स्कॉलरशिप आहे। उन खां अलावा जेके असांजा माज़ूर भाउ भेण आहिनि, डिफरेंटली एबल्ड पर्सन्स जेके असीं चवंदा आहियूं, उन्हनि जे लाइ 6.4 बिलियन रुपीज़ रखिया विया आहिनि। पीपल्स बस सर्विस आहे, सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे लाइ बि पैसा रखिया विया आहिनि जेके कचरे जी सफ़ाई में तमामु घणी मदद कनि पिया। कराची सर्कुलर रेलवे लाइ 45 मिलियन रुपीज़ रखिया विया आहिनि, जॾहिं त ॿियूं तालीम थी वई उन जे लाइ सभ खां वधीक रक़म रखी वई आहे। सो बहरहाल, जीअं मोहसिन साहब चयो, असांजे तजिया निगारनि चयो त कुझु बजट जी जेकी तालीम खे वठी करे, ख़ासि करे यूनिवर्सिटी बोर्ड जी ॻाल्हि कयूं, HEC जी ॻाल्हि कयूं, उनखे घटि कयो वियो आहे। ऐं पाणी जी फराहमी लाइ बि असां तजिया निगार सम्झनि पिया त जेके 10 अरब रुपया